मुसलमाननि जा पहिरियां ख़लीफ़ा हज़रत अबू बकर सिद्दीक़ रदी अल्लाह ताला अन्हु। पाण रदी अल्लाह ताला अन्हु उहे शख़्सियत आहिनि जन जवान मर्दनि में सभिनि खां पहिरियों इस्लाम क़बूल कयो ऐं जॾहिं खां इस्लाम क़बूल कयनि वींदे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी विसाल ताईं पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हर दम साथ रहिया, गॾु रहिया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रदी अल्लाह ताला अन्हु इस्लाम जा पहिरियां ख़लीफ़ा आहिनि। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ज़ाहिरी विसाल थियो त सहाबा किराम अलैहिमुर रिदवान हज़रत अबू बकर सिद्दीक़ रदी अल्लाह ताला अन्हु जे ख़लीफ़े थियण ते इत्तिफ़ाक़ करे छॾियो। पाण पहिरियां ख़लीफ़ा मुक़ररु थिया ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रदी अल्लाह अन्हु तक़रीबन 2 साल ऐं कुझु महीना ख़िलाफ़त कई ऐं 22 जमादल उख़रा ते पाण इंतकाल फ़रमायो, पाण जो विसाल थियो। इन जे करे 22 जमादल उख़रा खे अहले सुन्नत व जमात असां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रदी अल्लाह अन्हु जे उर्स तौरु मल्हाईंदा आहियूं। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।